पंहिंजे गुलनि जहिड़े मासूम ॿारनि खे मोबाइल ज़रिए सबक़ पढ़ाइण ऐं उन्हनि खे सम्झाइण जे लाइ अचो त हिन वीडियो खे ॾिसूं। हीअ वीडियो तमामु तव्हांजे ॿारनि लाइ काराइती साबित थींदी। तव्हां पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे हिन मोबाइल फ़ोन जे ज़रिए पढ़ाए सघो था। सबक़ हलूं था किताब जी तरफ़। हीअ सिंधी ॿारहं किताब आहे पहिरीं क्लास जे लाइ। हिन में सभ खां पहिरीं असां हलंदासीं वालदेन जे हिदायतुनि लाइ। वालदेन लाइ हिदायतूं हिन में लिखियलु आहे, ॿारनि खे ॾिनल तस्वीरनि मूजिबि उन्हनि जी सुञाण ऐं कमु सम्झायो वञे ऐं उन सां गॾोगॾु उचार सेखारिया वञनि। हिकु ॾींहं में हिकु ई सबक़ ॾिनो वञे। हर हिकु बाब में 13 सबक़ जेके 13 अखरनि ते मुश्तमिल आहिनि। एप्लीकेशन हलाइण जो तरीक़ो आहे। एप्लीकेशन निहायत ई आसान ठाही वई आहे जीअं नंढी उमिरि जा ॿार पाण ई हलाए सघनि। हर लफ़्ज़ या उनजे साम्हूं ॾिनल तस्वीर खे टच करण सां उहे तस्वीर वॾी थी वेंदी ऐं उनजो उचार ॿुधी सघिबो। हीअ एप्लीकेशन फ़िलहाल सिर्फ़ु सिंधी जे अलफ़ बे पे जे पटी जे लाइ मुश्तमिल आहे, जंहिंजो मतन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मां वरितल आहे। हिन एप्लीकेशन खे ठाहींदड़ शफ़क़त अली कलवड़ आहे। सभ खां पहिरें नंबर ते हलंदासीं अलफ़ खां झिरकी ताईं। जीअं ई असां हलाईंदासीं त अलफ़ खां हीअ मथे एरो जो निशान आहे, उन सां कटींदासीं। ॿिए सबक़ जे लाइ हिन खे असां स्वाइप कंदासीं साॼे तरफ़। वरी ॿिए सबक़ जे लाइ पढ़ण जे लाइ असां हलंदा नंबर 2 ते हलंदासीं, जीअं मुंझ खां ॾे माड़ी ताईं। ही किताब डाउनलोड कीअं कजे? हिन किताब खे डाउनलोड करण जो तमामु आसान तरीक़ो आहे। असां हलंदासीं प्ले स्टोर ते। प्ले स्टोर ते हलण खां पोइ असां मथे सर्च बार में लिखंदासीं सिंधी बुक 1। सिंधी बुक 1 लिखी असां सर्च कंदासीं त ही पहिरें नंबर ते जेको एप्लीकेशन आई आहे असां इहा इंस्टॉल कंदासीं। मूं वटि सभ खां पहिरीं उहा इंस्टॉल थियल आहे। मां ओपन करे तव्हांखे ॾेखारी ऐं तव्हां बि इन खे ईअं ई डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो त जीअं सभिनी ॿारनि खे हिन मां फ़ाइदो हासिलु थी सघे। वॾी महिरबानी।